अरे कोशी कल लाडन ते कोन आई है? वरी कंहिंजा लाॾा हुआ? छो बसर जे पुट जो लाडा हुआ? अई अल्लाह, मां त विसरी वियसि। धूड़ का पवई, हिकु फोन बि कान कई। कराई हा त हलायूं न गॾु। अरे मां त विसरी वियम। शादी में हलदासीं न, मजो करे ईंदासीं। ॿुध, नाननि जी छा विराए? ड्राई फ्रूट जी ट्रेयूं विरही वॾी वॾी। हाँ भगवान करे तुंहिंजो ड्राई फ्रूट ई सॼो बांसी निकिरे। अकेले वञी डरी आई है? ढिढ भरी आई? छा थियो? छा पई थी सोची? हा त मूंखे बि यादि कराई त मां बि हलाए न, कस लॻराए न मूंखे। ॿुध, रोटी पाणी सुठी कई वई? अरे ॾाढी सुठी। 5-6 तरीक़नि जी त आइसक्रीम कई। हाँ पेट में को सूर पवई, लवई न। नुंहुं सुठी मिली अथसि? हाँ नुंहुं त सुठी अथसि, पर पुट एक ही अथसि। उहो जॾहिं अचे घर हलाए तॾहिं पतो पए। हाँ हू त आहे। ऐं कोशी भाई ये पैसो त छा ख़र्च कयो अथई पुट जी शादी में? हा त मां ई त सफ़ा चट आ। ॾिसां ॾेई वञे घर वेठे लाॾनि जी गिफ्ट मूंखे। हाँ सही ॻाल्हि आहे। ॿुध, शादी में राजू मूंखे बि गॾु वठी हलजा न कार में। मुंहिंजा नुंहुं पुट ॿी शादी में वेंदा। हा हा छो न। हाँ ठीकु आहे, मां हलां थी। लत न हणई, वठी थी हलाई गॾु। तोखे बि एंटनि थी मना कंदी सही, वेठी हुजां हिते।